अस्सलाम वालेकुम। हिकिड़ो व्लॉग तव्हां मुंहिंजो ॾिसी चुका आहियो। हीअ साॻे ॾींहं ते मां ॿियो व्लॉग थी ठाहियां सैटरडे जी शाम ऐं टे जी निमाज़ पढ़ी असां पंहिंजे घर मां निकिता आहियूं ऐं इहे जेके सीन तव्हां ॾिसो था इहे असांजी कॉलोनी जा आहिनि। झुड़ ॾाढो आहे ऐं ग्रीनरी माशाल्लाह ॾाढी आहे, त उहो मां गॾु गॾु रिकॉर्ड पई कंदी वञा ऐं सुगंध ख़ैर सां हली वई। त उन खां पोइ जेको आहे शाम जो असां वरी मुंहिंजे भाउ जे घर था वञूं क्लिफ्टन ते। ऐं मौसम जो हालांकि ख़तरो बि हुयो ॾाढो, त अलाए मींहुं वसे छा बि थिए, अलाह जो आसरो करे निकितासीं। उन महिल त मींहुं कोन पियो वसे जेॾी महिल असां हितां निकिता आहियूं। सो तारीख़ ॻोल्हे ॻोल्हे अहिड़नि रस्तनि तां पियो हले जिन जी ख़बर ई त उते पाणी न बीठो हूंदो। ऐं हीअ ख़ूबसूरत नज़ारो ॾिसो, हे गाज़ी ॻोठ वटां असां गुज़रूं पिया, रचल ॻोठ जे पासे मां ई। ऐं झुड़ एॾो सुहिणो ऐं उन्हनि मां किथां किथां सिज पियो लिया पाए, मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे इहो ॾिसंदे, त मां गॾु गॾु रिकॉर्ड पई कयां। ऐं हे मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदा, मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदा, कचहरियूं कंदा, ॻाल्हियूं कंदा असां जेको हलंदा वियासीं। ऐं विच विच में मां कुदरत जा नज़ारा बि जेके आहिनि रिकॉर्ड कंदी रहियमि थोरा घणा। सो ॻाल्हियुनि में को रब्त न हो, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि, इन करे थोरो अजीब पियो लॻे, त मां उनजे मथां जेको आहे सोचियमि त पंहिंजो वॉइस ओवर करे छॾियां। नर्सरीज़ हुयूं रस्ते में ऐं इलाही सारियूं ॿकरियूं नज़र आयूं। ऐं मां उतां गुज़रियमि जितां मां अक्सर कुंडियूं वठंदी आहियां, पर हाणे मां सफ़ा वठणु छॾे ॾिनी, छो त मां वटि जाइ कोन्हे कुझु रखण जी, बल्कि एक्स्ट्रा सामान थी वियो आहे मां वटि। तंहिंजे करे मां वधीक ख़रीदारी करणु बंदि कई आहे हितां। हीअ आहे उहो एरिया जितां मां टिकर जो सामान वठी ईंदी आहियां अक्सर। सो हिन महिल असां हितां हाईवे ते था वञूं ऐं हाईवे ते वेंदे हमेशह यादि रहंदो आहे, बल्कि हीअ आहे कोरंगी वारो न लियारी एक्सप्रेस वे, सॉरी, ठीकु आहे न। सो हाईवे तां थी करे लियारी एक्सप्रेस वे जे ज़रिए असां जेको अंदरि वञण जी कोशिशि कई, छो त शाम जो टाइम हो, तारीख़ जो त ॾाढी रश हूंदी हर पासे, इन करे त ॿाहिरां ई था हलूं। ऐं हिन रोड ते ज़ाहिरी ॻाल्हि सफ़ा रश कोन्हे, ॾिसो था ख़ाली लॻो पियो आहे। सो उहो ई ख़ूबसूरती, उहो ई झुड़, उहो ई मींहं ऐं अल्हम्दुलिल्लाह इहे सभु मौसम बि जेके आहिनि असां इंसाननि हैवाननि हिन ज़मीन जे लाइ, हिन माहौल जे लाइ ज़रूरी आहिनि। बसि करिणो इहो आहे त असांखे मेंटेनेंस रखणी आहे पंहिंजे इलाइक़नि शहरनि जी। बसि जेका बदकिस्मती सां किथे आहे किथे कोन्हे, सो बसि अलाह थो हलाए पियो। ऐं मां तारीख़ खां पुछंदी पई अलाए कहिड़ो रोड आहे, छो त अलाए किथां घुमाए वठी पियो हले। हे शायदि माड़ीपुर रोड आहे, माइकोलाची रोड, जेको लियारी एक्सप्रेस वे खां पोइ क्लिफ्टन जे तरफ़ थो वञे। ऐं मज़ो पियो अचे, ॾाढो इंजॉय पिया कयूं जॾहिं सभु फैमिली पाण में गॾिजी निकिरूं था। ऐं हूअं त ज़ाहिर आहे सभु ॿार बच्चा मुंहिंजा पंहिंजे कमनि में बिज़ी आहिनि, उन्हनि खे टाइम न हूंदो आहे, ऐं पोइ मां वरी पंहिंजे कमनि में बिज़ी थी वेंदी आहियां, पोइ मूंखे बि टाइम न हूंदो आहे। पर कॾहिं कॾहिं अहिड़ा मौक़ा मिलनि त ज़रूरु गॾिजी गुज़ारिजनि। सो असां ॾाढे प्यार मां ख़ुशीअ मां वञूं पिया पंहिंजे भाउ जे घर। ऐं शिकवा शिकायत न कजे त मूंखे टाइम न ॾिनो, मूंसां वेहनि नथा, ॻाल्हाइनि नथा, या मां हुननि खे लिफ्ट नथी ॾियां, पर जॾहिं बि मौक़ो मिले तॾहिं उनखे प्यार सां गुज़ारिजे। हीअ बेनज़ीर पार्क जे भरिसां पिया गुज़रूं असां। साल असां रहियासीं क्लिफ्टन ते, ऐं उनखां अलावा अक्सर भाउ जे घर ईंदा वेंदा रहिया आहियूं हमेशह खां, त इहे रस्ता असांखे ॼण पंहिंजा लॻंदा आहिनि। त सोचियमि त इन्हनि जी बि जेका आहे वीडियो भरींदी हलां। सो माशाल्लाह ॾाढो इंजॉय कयोसीं, रस्ते खे बि इंजॉय कयोसीं, कचहरी खे बि इंजॉय कयोसीं। हीअ आहे बिलावल चौरंगी, त मुंहिंजे भाउ जो घर जेको आहे बिलावल हाउस जे भरिसां आहे, त असां उते पिया वञूं। सो ख़ूबसूरत नज़ारा, असांजो पंहिंजो शहर, असांजो पंहिंजो देश, ॾुखियायूं सुखियायूं हिन मुल्क में, शिकायतूं आहिनि, कुझु बि आहे, पर असांजो पंहिंजो आहे। असां हिते वेठा आहियूं पंहिंजे भाउ जे घर, ऐं हिते असां आया आहियूं। सो कचहरी हले थी, सभु माण्हू वेठा आहिनि, सो माण्हुनि जी वीडियो नथी भरे सघिजे, त सभिनि जी पंहिंजी प्राइवेसी आहे, कोई अचणु चाहे वीडियो में न अचणु चाहे, इन करे मां सोचियमि थोरो मेंशन करे छॾियां त असां हिते आया आहियूं। छा बंदि थी वेंदी? हा त मां कचहरी थी भरियां न, सीन हे थी ॾेखारियां, माण्हू नथी ॾेखारियां मां। छा बंदि थी वेंदो पहिरीं इहो ॿुधायो मूंखे। स्ट्रॉबेरी लेमनेड आहे, मज़े जो हूंदो। असां त घुराए त रखंदा वेंदासीं त बंदि थी वेंदा दुकान।
तो हिते सभु ॻाल्हियूं कचहरियूं हलनि थियूं ऐं मां जेको आहे थोरो ये हिननि जी मैडम पालियल आहे। हेलो, नालो छा रखियो अथसि? वीचारी एॾी मासूम, नालो वरी एॾो तेज़। हे त मुंहिंजे भाउ खे पंहिंजी धीउनि खां बि वधीक प्यारी आहे। खुर्शीद, तुम करीब रहती हो क्या यहाँ? अच्छा, सही है। सो हिते खाधो थो पचे त मां बसि तूं ई नथी भरिया सभा, तूं टेंशन न खण। छा छा पचायो थी भला? मेन्यू ॿुधाए। अच्छा, हा, ज़बरदस्त। ठीकु आहे, जंहिं महिल मानी सर्व थींदी न पोइ मानी वीडियो भरींदी। असां वेठा आहियूं हिते ईशल जे कमरे में ऐं ईशल मूंखे कुझु ॾेखारे थी ऐं फ़ख़ुर सां चए थी मां तव्हांजी नीस सां छो त ईशल पंहिंजो हे नंढिड़ो हिकिड़ो हैंडीक्राफ्ट जो बिज़नेस थी शुरू करे, यूरी एंड को। इंस्टाग्राम ते इहो हिनजो आहे अकाउंट बि। त ज्वैलरी ठाहींदी आहे मोतियुनि जी ऐं पोइ उहा सेल कंदी आहे ऐं हिन जूं कुझु शयूं सेल बि थियूं आहिनि ऐं मां इलाही ख़ुशि थी थियां, माशाल्लाह माशाल्लाह। त मां सोचियमि तव्हां सां बि मां इहो शेयर करे छॾियां, अगरि कंहिंखे इंट्रस्ट हुजे तव्हां हिनखे फॉलो कयो, ॾिसो। ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे न हाणे खां ई। हुननि में इहो न हुजे त हे मां कीअं कमु कयां। त इहा क्रिएटिविटी आहे, इहो शौक़ु आहे, हुनुर आहे ऐं हुनुर वारो कॾहिं बुख न मरंदो आहे। हुनुर वारो जेको आहे दुनिया में इज़त वारो हूंदो आहे। त हे मूंखे ॾाढी ख़ुशी थी। हिन मूंखे ॾेखारिया त हिन एनवलप्स हे पाण प्रिंट कढिया आहिनि ऐं पाण हिननि ते हे लाइनुनि वारो पेपर हयो अथई त जीअं हिन ते एड्रेस लिखी सघिजे ऐं लोगो ठाहियो अथई पंहिंजो। हे बि प्रिंट आउट अथसि जेके कटे करे हीअ हिननि लिफ़ाफ़नि ते हणे थी। सो ज़बरदस्त, मां ॾाढी ख़ुशि थी आहियां। ऐं असां वेठा बि हिन महिल ईशल जे कमरे में आहियूं ऐं हे आहे इंस्टाग्राम ते ईशल जो पेज या ईशल जो अकाउंट। हिननि जी पिक्चर्स तव्हां ॾिसिजो, इहे छा थी करे, छा थी ठाहे ऐं ज़रूरु फॉलो कजो ऐं ज़रूरु प्लीज़ हौसला अफ़ज़ाई कजो हिन जी। सो 9 थियण वारा आहिनि राति जा तक़रीबन ऐं हिते डिनर रेडी आहे, मज़े मज़े जी शयूं ऐं रिस्क आहे सभिनी खां पहिरियों त मानी ताज़ी साफ़ु सुथरी घर में टाइम ते अवेलेबल। त इन खां वॾी का नेमत नथी थी सघे। सो इहा नेमत हिते अवेलेबल आहे माशाल्लाह। हाणे असां कंदासीं हिन सां इंसाफ़। सो तक़रीबन सभु मानी खाई चुका आहिनि, पर जेको मूंखे हे बोड़ वणियो आहे सच में, मां रायतो ऐं हे बोड़ ऐं नान खाधो आहे। बिरयानी मां न खाधी आहे छो त उहा जेका आहे न माना सच में इन लाइ त या मुंहुं ॾिठे तारीफ़ न आहे। हे पचाए वधो आहे। हा, दी जो नालो ॿुधाए डिश जो, असां सुराण खां बि पुछंदा आहियूं। लाहौरी ग्रीन चिकन। इंग्रेडिएंट्स ॿुधाईंदी ईअं थोरा? इन जो सीक्रेट इंग्रेडिएंट आहे हिन जी क्रीम ऐं ॾही। वाह, ज़बरदस्त। एॾो वणियो मूंखे, एॾो वणियो आहे जी हद न आहे। वेरी गुड, शाबाश। इहा रेसिपी तूं पंहिंजे फ्यूचर लाइ बि संभाले रखजांइ ऐं तूं डायरी में लिखी हुन ते लिखी छॾ त अप्रूव। मां न पीती आहे जी। वाह, ॾेखारियां छा? मोकल ॾे थो अलाइदा? हलो ठीकु आहे, हाणे मां घर जी वीडियो थी करायां। राजा मूंखे चई वियो ॾेखार। सो वेरी गुड दुआ, शाबाश शाबाश। अॼु मूंखे मज़ो आयो ॾाढो त तूं एॾी सुठी ज़बरदस्त डिश ठाही आहे ऐं ईशल एॾो ज़बरदस्त बिज़नेस थी हलाए पंहिंजो माशाल्लाह। सो हाणे मां वञा थी घर जी वीडियो भरण, छो त मूंखे राजा चई वियो आहे घर जी वीडियो भरियो थी। मुंहिंजो भाउ आहे, मूंखां त ख़ैर सभु नंढा आहिनि पर असां हुनखे राजा चवंदा आहियूं, भाइरनि में वॾो आहे। सो हे आहे इन्हनि जो कमिरो, मुंहिंजे भाउ ऐं भाॼाईअ जो माशाल्लाह सां। हे लाउंज आहे ऐं इते ई जेको आहे बि इलाही वॾो लाउंज आहे। हे डाइनिंग एरिया आहे ऐं हे किचन आहे जेको मां पहिरीं थोरो ॾेखारे चुकी आहियां। ठीकु आहे। ऐं उन खां सवाइ हे मुंहिंजे भाइटे जो कमिरो आहे, मुंहिंजे भाउ जे पुट जो। ब्लैक कलर पसंदि अथसि इलाही, त हिन जूं शयूं बि जेके आहिनि। ऐं उन खां सवाइ तव्हांखे ईशल जो कमिरो ॾेखारियां। हाणे नमाज़ थी पढ़े हिते। हे आहे ईशल जो ऐं दुआ जो कमिरो। 2 भाइटियूं आहिनि, हिकिड़ो भाइटो आहे माशाल्लाह। ऐं हाणे मां नमाज़ पढ़ंदमि छो त नमाज़ जो टाइम थी वियो। राजा थिया आहिनि पूरा 12 ऐं असां हाणे वापसि आया आहियूं क्लिफ्टन खां पंहिंजे घर। सो तव्हां खां मोकिलायूं था हिन व्लॉग मां। अलाह भाई।